ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, हमने सिंध वाले पाकिस्तान में सबसे पहले मुसलमान है। अभी हमें दोबारा क्या मुसलमान करोगे क्या तुम लोग? अभी तो हम मर रहे हैं आप लोगों की वजह से यार। खुदा के लिए कुछ तो रहम करो, नबी के वास्ते रहम करो हम लोगों के ऊपर यार। अपने इलाके में इस्लाम को फैलाओ यार खुदा के वास्ते। अदा हे हिननि खे टेस्ट करायो अथव, हे ॾिसो था अॼु बि कोरोना जा टेस्ट थी आया आहिनि। तव्हां अलाए किथां किथां घुराईंदा था वञो। साईं लेटर है एसपी साहब तव्हां मौलवी साहब कीअं सुबुह जो लेटर हींअर तव्हां एंट्री कराईंदव हींअर को मत हे तव्हां अलाए काथों काथों घुराईंदा था वञो। कहिड़ो ॾोह कयो अथव सिंध वारनि तव्हांजो यार? नबी जे दीन खे वधायो था या असांखे मारियो था? तव्हां हिननि खे थाणे ते वठी हली एंट्री करायो, पोइ वठी वञो। किथे करायो? लेटर वगैरह होना ना तव्हांजे मसइले जे हल था करियूं पिया। कल खां अची असीं अच्छा वो कल जेके तव्हांजे आयल हुनखे वापसी कयो हुआ तो सुबुह कराने मुंहिंजे लाइ कि असां यार जिते हुया उतां करायो आहे न। ॾिसो बाबा खुदा खे मञो, खुदा खे मञो। बीमारी वधे पई, अलाह अलाह हुनजे रसूल खे मञो। रसूल जे दीन खे को बि ख़तरो कोन्हे। असांखे बीमारी खां बचायो यार, असांजा बचा मिली विया।